बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में एक भेरो वरी असीं हाज़िर थी चुका आहियूं। मुंहिंजो नाम आहे इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी में मां नीलम अलिफ। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदो, खुशबाश हूंदो, पंहिंजी फैमिली सां गॾु गुज़री रहिया हूंदा। असांजे प्रोग्राम में जेके असां नात ख़्वानी कंदा आहियूं या जेके बि असां दीन जे हिसाब सां ॻाल्हियूं कंदा आहियूं, यकीनन तव्हांखे थोरी घणी सम्झ बि ईंदियूं हूंदियूं ऐं इबादत बि तव्हां सभिनीनि जी जारी सारी हूंदी ऐं लॻंदो आहे सॼो माहौल जेको असांजो लॻो पियो आहे उनखे ॾिसी करे लॻे थो त सभु पंहिंजी इबादत में मसरूफ़ आहिनि, सभु पंहिंजा रोज़ा वग़ैरह बि रखनि था। त अल्लाह पाक तव्हां सभिनीनि जा रोज़ा, तव्हां सभिनीनि जूं इबादतूं पंहिंजी बारगाह में क़बूल करे ऐं असांजी कोशिशि रहंदी आहे त असां पंहिंजे प्रोग्राम में अहिड़ा महिमान घुरायूं जंहिंसां ॻाल्हाए करे तव्हांखे बि सुठो लॻे ऐं असांखे बि सुठो लॻे। तमामु सुठी सुठी नात ख़्वानी बि थींदी आहे ऐं जेको आहे सो इरशाद बिल्कुलु बिल्कुलु सही चयो तव्हां। पर हिकिड़ी ॻाल्हि वरी हिते कंदासीं त रहमतुनि जो जेको अशरो आहे उहो त कल्ह पूरो थियो। हाणे अशरो शुरू थियो आहे मग़फ़िरत जो, माफ़ीअ जो, पंहिंजनि गुनाहनि ते शर्मसार थियण जो ऐं पंहिंजनि गुनाहनि खां ईअं खणी चऊं त रोई माफ़ी वठण जो अलाह साईं जी बारगाह में। यकीनन जेकी बि माण्हू भागवंत आहिनि उहे मग़फ़िरत ज़रूरु वठंदा। पर वरी ॿी ॻाल्हि बि कंदा हलूं। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो पियो आहे। दुआऊं इहे कयो त अलाह साईं तव्हांखे ऐं असांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, छो त कोविड जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक थी चुकी आहे ऐं असांजे पाड़ेसरी मुल्क में भारत में उन कलूर करे छॾिया आहिनि। उते बेकाबू थी वियो आहे कोरोना ऐं वॾड़ा चवंदा आहिनि त जॾहिं पाड़े में बाहि लॻे, पाड़े जे घर खे बाहि लॻे त पंहिंजे घर खे महफ़ूज़ सम्झणु न घुरिजे। माना वेझो ई आहियूं असीं पाकिस्तान वारा पे। अलाह ख़ैर करे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल असां ॾिठी वई त पोइ मसइलो वधी वेंदो। सो सभ खां पहिरियां तव्हांखे वरी हिकिड़ो भेरो ॿीहर गुज़ारिश कयूं था त दुआउनि सां गॾो गॾु एहतियात बि कयो ऐं एहतियात इंतिहाई लाज़मी आहे ऐं एहतियात सभ खां पहिरियां तव्हां मास्क पायो ऐं हैंड सैनिटाइज़र पाण सां गॾु रखो ऐं ॿाहिरि जॾहिं वञो था त हरू भरू कंहिंसां हथु मिलाइण जी कोशिशि बि न कयो। बहितरु आहे त परे परे रहो, विथीरका रहो, SOPs ते अमल कयो। ईअं करण सां छा थींदो, तव्हां ऐं असां कुझु न कुझु इन वबा खां बची पवंदासीं। इंतिहाई ख़तरनाक लहर आहे टीं लहर ऐं हुकूमतूं बि इहे सोचे रहियूं आहिनि त शायदि थी सघे थो त को अहिड़ो को क़दम खणिजे जंहिंसां वरी तव्हां ऐं असां परेशानी जो शिकार थी वञूं। इन खां पहिरियों ई पाण एहतियात कंदासीं त हुकूमत को अहिड़ो तकिड़ो क़दम न खणंदी। ॿुधण में अचे पियो त थी सघे थो त वरी लॉकडाउन तरफ़ असीं वञूं, पर अलाह ख़ैर करे अहिड़ी सूरत हाल न अचे। इन खां पहिरियां पाण असां तव्हां सां लापरवाही जो मुज़ाहिरो न कयूं ऐं हिक ॿिए खे जॾहिं बि मिलूं त विथीरका थी मिलूं ऐं रब करीम जी बारगाह में रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे त इहा दुआ घुरूं त अलाह साईं तव्हां ऐं असांखे सभिनी खे इन मूज़ी मर्ज़ मां, इन वबा मां छुटकारो ॾियारे। अलाह साईं ख़ैर करे, छो त हुन मुल्क में, भारत में, पाड़ेसरी मुल्क में ऑक्सीजन जी इलाही कमी थी वई आहे ऐं कुझु अस्पतालुनि में थोरी तकी ऑक्सीजन वञी बची आहे। ॿुधण में अचे थो त रोडनि रस्तनि ते ऐं फुटेजिस बि तव्हां ॾिठा हूंदा ऐं फेसबुक भरियो पियो आहे त केतिरी उते हालत आहे। BBC जी रिपोर्ट हिकिड़ी अलॻि आहे त कोविड ते कंट्रोल करणु भारत जे बस जी ॻाल्हि नाहे रही। सो अलाह साईं तव्हां ऐं असांखे हिफ़्ज़ो अमान में रखे। अलाह साईं ख़ैर करे, तव्हां ऐं असांखे एहतियात करिणो आहे। एहतियात ई बहितरु आहे तव्हां असांजे लाइ। हिन वक़्तु असांजो प्रोग्राम मामूल मूजिबि ॾाढो सुठो थींदो। अॼु बि असांजे प्रोग्राम में अॼु बि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत बि माणींदासीं। कुझु सुहिणा सुखन बि हूंदा असांजे प्रोग्राम में, कचहरी बि हूंदी, गुफ़्तगू बि हूंदी। पर इन खां पहिरियां आउं चाहियां थो त उन्हनि महिरबाननि जा नाम वठूं जिन असांजे प्रोग्राम खे रौनक बख़्शी आहे, असांजे प्रोग्राम खे सुठो बणायो आहे, सिंगारियो आहे। असांजे प्रोग्राम में असांजे प्रोग्राम खे ताउन बख़्शियो आहे। सभ खां पहिरियां पाण ज़िक्र कंदा आहियूं नीलम मीज़ान वारनि जो। मीज़ान हर चीज़ में, हर चीज़ मीज़ान में अच्छी लगती है ऐं मीज़ान वारनि जो कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे, कनोला ऑयल मार्केट में मौजूदु आहे ऐं गॾो गॾु बनास्पति बि उन्हनि जी आहे। जेकी दोस्त गेह जा शौक़ीन आहिनि या गेह में रधणा पचाईंदा आहिनि, रधणो कंदा आहिनि त उहे बनास्पति इस्तेमालु करे सघनि था। पर इन्हनि टिनी शयुनि जी हिकिड़ी ॻाल्हि ख़ुशूसियत इहा आहे त इन्हनि में विटामिन A ऐं D जो मिक़दारु थोरो वधीक आहे ऐं उहे विटामिन A ऐं D पंहिंजी हॾियुनि खे मज़बूत कंदा आहिनि। सो पाण तंदुरुस्त थींदा आहियूं, पाण चाक चङा भला थींदा आहियूं, पाण ईअं खणी चऊं त सिहतमंद थींदा आहियूं। सिहतमंद रहणु इंतिहाई लाज़मी आहे। तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। मीज़ान जो कुकिंग ऑयल, बनास्पति ऐं कनोला ऑयल तव्हां वापरायो। मीज़ान वारनि अल्ट्रा रिच जे नाले सां पती बि मार्केट में आंदी आहे ऐं जंहिं नाहे वरिती उन्हनि खे ॾसु ॾियूं त पती ॾाढी ज़बरदस्त आहे। चांहि ॾाढी भली थींदी आहे, रंग वारी चांहि थींदी आहे, रंगत वारी चांहि थींदी आहे ऐं स्ट्रॉन्ग चांहि थींदी आहे। ऐं जिन बि दोस्तनि खे इफ़्तार खां पोइ चांहि पीअण जो मूड हुजे, ऐं किन दोस्तनि खे त मूं ॾिठो आहे न अक्सर ईअं थींदो आहे न, इफ़्तार महिल चवंदा आहिनि मथे में सूरु पए थो त पोइ अल्ट्रा रिच जी पती आहे उहा तव्हां उन सां चांहि ठाहे सघो था। इन खां सवाइ कोला नेक्स्ट मीज़ान जी कोल्ड ड्रिंक बि मार्केट में मौजूदु आहे। कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन दोस्त असांजा कोला नेक्स्ट कोल्ड ड्रिंक बि पी सघनि था। ॾाढी ज़बरदस्त कोल्ड ड्रिंक आहे। तव्हां इहा वापरायो ऐं पोइ असांखे ॿुधायो त इहा कोल्ड ड्रिंक तव्हांखे कीअं लॻी। बहरहाल मीज़ान जे किचन में थोरी देरि में अदी बासमान पहुची वेंदी। मीज़ान वारनि अॼु असां सां ताउन कयो आहे, असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणायो आहे। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी।
उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था करशी जामे शीरी जो। करशी जामे शीरी छा चवंदो आहियां त ख़ालिस आहे ऐं पाणी जो हुन में हिकिड़ी बूंद बि न आहे। पहले ई तमामु ख़ूबसूरत जड़ियुनि ॿूटियुनि सां जेको आहे इहो असांजो तयारु थियल आहे जामे शीरी। छो जो इफ़्तारी जॾहिं महिल असां कंदा आहियूं, असां रोज़ु तव्हांखे चवंदा आहियूं त इफ़्तारी में हमेशह उहा शइ खाओ जेका तव्हांजी सिहत खे नुक़सानु न ॾिए। अहिड़ी शइ खाओ जो तव्हां नेक्स्ट रोज़ो बि रखी सघो। सो करशी जामी शीरी जो शरबत तमामु बहितरीनु आहे, तव्हां इहो ठाहे करे पीओ ऐं पंहिंजी फैमिलीज़ खे बि पीआरियो गॾोगॾु। तमामु बहितरीनु हिन जो ज़ाइक़ो आहे। सभिनीनि खां वॾी ॻाल्हि त हिन में पाणी न आहे पियल। सो तमामु रौनक रमज़ान आहे ऐं जामे शीरी सभु पीते हैं भाई, हर माण्हू पीअंदो आहे, कोई अहिड़ो माण्हू न आहे जंहिं जामे शीरी जो ज़ाइक़ो न वरितो हुजे। करशी जामे शीरी वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे अॼोके प्रोग्राम खे सहकार कयो ऐं असांजे प्रोग्राम में रौनक बख़्शी आहे। इन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था 7 अप जो। 7 अप जी कोल्ड ड्रिंक छा ॻाल्हि कजे, असां त टे पी वेंदा आहियूं। एतिरी बि न पीओ, कंहिं ॿिए खे बि ॾेई छॾींदा कयो। सो 7 अप ॾाढो सुठो मशरूब आहे, सुठी कोल्ड ड्रिंक आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं मसालेदार खाधा पाण खाईंदा आहियूं त पोइ दिलि चवंदी आहे का कोल्ड ड्रिंक हुजे ऐं हाज़मे जे लाइ बहितरी आहे। सो 7 अप ॾाढो सुठो आहे, फ्लेवर हुनजो ॾाढो सुठो आहे, कोल्ड ड्रिंक ॾाढी भली आहे। 7 अप तव्हां पीअंदा कयो ऐं दोस्तनि खे सर्व बि कंदा कयो, उन्हनि खे महिमान नवाज़ी में बि कतब आणींदा कयो। कॾहिं कॾहिं चांहि ठाहिण में बि देरि लॻंदी आहे, सो देरि कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदी आहे त गैस न हूंदी आहे, चांहि कीअं ठहंदी। कोल्ड ड्रिंक त अवेलेबल आहे, सामान न हूंदो आहे, खीर न हूंदो आहे, खंड न हूंदी आहे। सो कोल्ड ड्रिंक तव्हां 7 अप पाण वटि रखी छॾियो वठी करे, तव्हां पंहिंजे महिमाननि खे पीआरियो, इफ़्तार खां पोइ पीओ, सहरी खे टाइम पीओ, तव्हां सॼी राति जाॻो था तव्हां पीअंदा रहो। सो इन सां तव्हांजो जेको बि तव्हां इफ़्तार में कयो आहे मानी वानी खाधी उहा डाइजेस्ट थी वेंदी ऐं तव्हां सहरी बि सुठी करे सघंदा। सही सही। हाणे पाण अचूं था नीलम पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं। हा बिल्कुलु। सो सुठा आवाज़ असांजे प्रोग्राम जो अॼु बि हिसो आहिनि ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं थोरी देरि में। पर पहिरियां तव्हांखे तारुफ़ करायां त अदी असां वटि रोज़ीना सना गॾु आहे, असां हुनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आई। ऐं इन खां सवाइ असां सां ॿियो दोस्त आहे अहमद रज़ा अजमेरी, उनखे बि थोरी देरि में हूंदासीं। ॿिन्ही मोज़िज़ शख़्सियतुनि खे असीं भलीकार चऊं था ऐं गुज़ारिश कयूं था रोज़ीना खे त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणे। जी रोज़ीना। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने। खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने। सदा करना मेरे बस में था, मैंने तो सदा कर दी। सदा करना मेरे बस में था, मैंने तो सदा कर दी। वो क्या देंगे मैं क्या लूँगी, वो क्या देंगे मैं क्या लूँगी। सखी जाने गदा जाने खुदा की अज़मतें क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने। मकामे
जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे नीलम मोटी अचूं था त प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं। जारी रखंदासीं जेसि ताईं तव्हां ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां यको असांजे प्रोग्राम खे ॾिसंदा आहियो, फीडबैक ॾींदा आहियो, मोहबतूं अर्पींदा आहियो ऐं मोहबतुनि सां गॾोगॾु दुआऊं बि ॾींदा आहियो, दुआउनि में असांखे यादि कंदा आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी त उनमें उन्हनि महिरबाननि जो साथ आहे, तंहिंजे करे हीउ सुठो सेट ठहियो आहे ऐं असां बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। सुठो प्रोग्राम शुरू थींदो आहे। मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में ताउन कनि था। मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड, उन्हनि जा लख थोरा असांजे प्रोग्राम में उन्हनि ताउन फरमायो आहे। उन खां पोइ पाण ज़िक्र कंदा आहियूं नीलम GFC फैंस जो। बिल्कुलु GFC जा पखा ॾाढा सुठा हूंदा आहिनि, बिल्कुलु सुठा हवादार हूंदा आहिनि ऐं अॼुकल्ह जे मौसम जे हिसाब सां त तव्हांखे GFC वठणु खपे ताकि तव्हांजा रोज़ा बि सुठा गुज़रनि। गर्मी घटि हूंदी त रोज़ा बि इज़ीली गुज़री वेंदा। सही सही सही। GFC जा ॿिया बि इलेक्ट्रॉनिक्स शयूं आहिनि। तव्हां पाण हाणे ज़िक्र कयूं था नीलम सर्फ एक्सल जो। ऐं सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे ऐं जेकी बि दाग कपिड़नि खे लॻनि था, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। को ॿोड़ हारजी वञे थो, चांहि लॻी वञे थी या का कोल्ड ड्रिंक हारजी वञे थी, को जूस हारजी वञे थो, इफ़्तार में उॿराइप थोरी थी वेंदी आहे पाण मुरादो। के शयूं पाण ई सर्व कंदे कंदे किरी पवंदियूं आहिनि, हारजी पवंदियूं आहिनि। पोइ सुठा कपिड़ा हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं दोस्त चवंदा आहिनि त वॻो अॼु पातो अॼु ख़राबु थियणो हुयो। सो हाणे परेशान थियण जी ज़रूरत आहे। सर्फ एक्सल मार्केट में मौजूदु आहे। सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे ऐं नीलम जेकी ज़िद्दी दाग हूंदा आहिनि, जेकी न लहण वारा दाग हूंदा आहिनि। ऐं सर्फ एक्सल सां तव्हांखे महिनत करण जी बि ज़रूरत न आहे। तव्हां पाणी विझो ऐं हुन में सर्फ एक्सल ऐड करे कपिड़ा विझी छॾियो। तव्हांखे हुनखे कुझु बि करण जी ज़रूरत न आहे, पाणी दाग निकिरी वेंदा। सही। थोरो झग जॾहिं ठहे त थोरो तव्हांखे छा छोलणा आहिनि इहे कपिड़ा, छा छोलणा सो आहिनि। उन खां पोइ तव्हांजा कपिड़ा पाण ई सुठा थी वेंदा। चमक जेका ईंदी आहे कपिड़नि में, जेका ख़ुशबू ईंदी आहे उहा बि ज़बरदस्त ईंदी आहे। मतिलबु ख़ुशबूदार कपिड़ा सर्फ एक्सल जी ख़ुशबू बि सुठी आहे, चमक बि ॾाढी ज़बरदस्त आहे। मतिलबु इहो चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं की पुराणा वॻा बि जेकॾहिं तव्हां धोईंदव न सर्फ एक्सल में, तव्हांखे लॻंदो त भला हीउ नओं थी वियो आहे वॻो। सर्फ एक्सल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था। सर्फ एक्सल दागनि जो दुश्मन आहे। सर्फ एक्सल ज़िद्दी दाग कढंदो आहे, उहे दाग जेकी शायदि धोबी ॾे तव्हां कपिड़ा खणी वेंदा आहियो सिर्फ़ु इन जे करे त उहो तव्हांखे सुठा धोई ॾींदो। सो इन जे लाइ हाणे तव्हांखे ज़रूरत न आहे वरी वञण जी। सो डिटेल में इहो तव्हांखे ॿुधायूं त सर्फ एक्सल आहे मार्केट में मौजूदु। त तव्हांजा ज़िद्दी जेकी दाग आहिनि कपिड़नि जा उहे ख़तमु थी वेंदा। सो रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो आहे ऐं हीउ अशरो मग़फ़िरत वारो अशरो आहे। इन में पाण खे तमामु घणी आजुज़ी करणी आहे उन पालनहार जी जंहिं तव्हां असांखे ख़लकियो आहे, जंहिं हिन काइनात खे ख़लकियो आहे, उनखे राज़ी करिणो आहे। बिल्कुलु हिन वक़्तु असां हिन लम्हे असां ॿी बि कचहरी कंदा रहंदासीं, पर मीज़ान जे किचन में लहूंदा जिते अदी बासमा ख़ान पहुची चुकी आहे ऐं अदी बासमा ख़ान पहुचण सां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾियो आहे। अलाए छा पई करे, पोइ छा कयूंसि था त छा अॼु पचाईंदी, छा असांखे सेखारींदी ऐं छा थियण वारो आहे। सो ओवर टू यू अदी बासमा ख़ान। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो भेण? अस्सलाम वालेकुम, मां ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक ज़बरदस्त। हाणे तव्हां पाण पुछा कयो पंहिंजी सहेलीअ खां। बासमा माशाल्लाह तमामु सुठो तव्हां पचाईंदा आहियो ऐं यकीनन असांजे व्यूअर्स खे बि पसंदि आयो हूंदो। कल्ह बि असां छा पचायोसीं, दही बड़ा, तमामु बहितरीनु दही बड़ा। यादि आहिनि माना कल्ह छा पचायो? हा हा इलाही माण्हू खाधा विसरी वेंदा आहिनि त सुबुह जो छा खाधो, सुठी शइ मूंखे यादि रहंदी आहे। जेका शइ मूंखे सुठी लॻंदी आहे मूंखे यादि रहंदी आहे। सो कल्ह वारा दही बड़ा बि तमामु बहितरीनु हुया। यकीनन असांजा व्यूअर्स हुननि खे पचाईंदा बि हूंदा ऐं अॼु जेको तव्हां पचाइण वारा आहियो उहो बि ज़रा असांखे ॿुधाए छॾियो। अॼु असां जेका मीज़ान कुकिंग ऑयल में ठाहियूं था चिकन लच्छेदार पकोड़ा। वाह जी वाह, चिकन लच्छेदार पकोड़ा। हा बिल्कुलु डिफरेंट रेसिपी आहे ऐं हिन में जेका आहिनि मां यूज़ थी कयां हे पटाटा आहिनि, हिनखे बिल्कुलु मां कद्दूकश करे छॾिया आहिनि ऐं पाणी में पुसाए रखियो आहे। ठीकु आहे। ऐं बेसण वठो आहे हिकिड़ो प्यारो आहे, मैदो आहे हिन सां गॾु, चिकन आहे, चिकन जा नंढा नंढा मुर्गी जा जेका आहे न हेतिरा क्यूब्स करणा आहिनि, बोनलेस चिकन वठणी आहे तव्हांखे। ऐं जेका आहे ॻाढ़ा मिर्च आहिनि, असां वटि जेको चाट मसालो आहे, थूम जो पाउडर आहे, ज़ीरो अथसि, लूणु आहे, चाट मसालो आहे ऐं कुटल लाल मिर्च आहिनि ऐं चिकन पाउडर आहे। ठीकु आहे। हाणे हिन जो प्रोसेस हीअं थींदो त जेको चिकन आहे हिन में सॼा मसाला जेका बि आहिनि मिक्स करे हिनखे मां साइड ते करे छॾींदमि ऐं जेका हे मां पटाटा पुसाई रखिया न, हाणे हिननि जो पाणी जेको आहे न मां फिटी कंदमि ऐं हिननि खे थोरो ख़ुशि करे छॾींदमि।
पोइ वरी जेका आहिनि हिन बेसण ऐं मैदो मिक्स करे हे पटाटनि में मिक्स कंदमि ऐं हिन जो पोइ सही। प्रोसीजर थींदो तव्हांखे ॾेखारींदमि सही सही मीज़ान जे किचन में मीज़ान कुकिंग वाल यूज़ कयो हिन में ठाहियो हिन में खायो हिन में पचायो ऑलमोस्ट असांजी सॼी इफ्तारी मीज़ान में ई ठहंदी आहे, सो तव्हां बि ठाहियो तंहिंजे करे लच्छेदार त पकोड़ा। ॾाढो सुठो ऐं हेल्दी आहे हे वारो जेको तेल आहे न हे तव्हां यूज़ कयो हेल्दी आहे ऐं हिन में जेका बि शइ ठाहींदी आहे ॾाढी मज़ेदार ठाहींदी आहे। तंहिंजे करे त हुनजो स्लोगन आहे त हर चीज़ मीज़ान में अच्छी लगती है ऐं हूअं त पकोड़ा त सभई ठाहींदा हूंदा, अॼु ॾिसण जो रीज़न इहो आहे त अॼु लच्छेदार चिकन पकोड़ा था थियनि। चिकन समोसा सां ॿुधा हूंदा, रोल ॿुधा हूंदा, पर पकोड़ा जेके आहिनि उहो तव्हां ॾिसजो त कीअं कीअं ठहनि था। इफ्तार जे दस्तरख़्वान ते पकोड़ा हूंदा आहिनि त थोरी आथत हूंदी आहे त बिल्कुलु लॻंदो आहे त असां इफ्तारी था कयूं। सो घणी आथत हूंदी आहे अज़र साहब चए थो। बिल्कुलु बिल्कुलु घणी सो हूंदी बहरहाल आहे। अदी तव्हांखे तव्हांखे पकोड़ा माशाल्लाह पकोड़ा इलाही पसंदि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु पसंदि आहिनि ऐं अदी थोरा वधीक ठाहिजो, असांजी टीम इलाही वॾी आहे, सो जीअं असां इफ्तार महिल तव्हांखे दुआ ॾियूं त वाह पकोड़ा अदी तयारु कयनि। सो हिन में दिलि चुभी पई त नाते रसूल महमूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं। असां सां गॾु आहे अहमद रज़ा अजमेरी, सो हुनखे गुज़ारिश कयूं था त नाते कलाम ॿुधाइण जी सादत माणियूं। जी अहमद भाई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिलों को कासा बना के मांगो, दिलों को कासा बना के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, जबी को अपनी जमा के मांगो, जबी को अपनी झुका के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, वल्ला हुजूर देंगे ज़रूर देंगे, तुम अपना दामन बिछा के मांगो। हुजूर अक़दस के आस्ताने से मांगने का उसूल ये है, हुजूर अक़दस के आस्ताने से मांगने का उसूल ये है, दुरूद लब पर सजा के मांगो, दुरूद लब पर सजा के मांगो, हुजूर देंगे ज़रूर देंगे, वल्ला दिलों को कासा बना के मांगो। जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से हर एक वली ने मांगा, जहाँ से मौला अली ने मांगा, जहाँ से है एक वली ने मांगा, तुम की चौखट पे जाके मांगो, तुम की चौखट पे जाके मांगो, हुजूर देंगे
ज़रूर देंगे वल्लाह तुम अपना दामन पीछा के मांगो दिलों को कासा बना के मांगो हुजूर देंगे ज़रूर देंगे जभी को अपनी झुका के मांगो। बहुत शुक्रिया अहमद रज़ा अजमेरी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। बहुत ही अच्छा नातिया कलाम आपने पढ़ा। नंढड़ी साही पाण वठूं था नीलम, पोइ मोटी बिल्कुल जी, ऐं प्रोग्राम खे रखंदासीं जारी। तेसिताईं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी भलीकार चऊं था तव्हांखे। तव्हां असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिन लम्हे असां सां कंहिं सहकार कयो आहे? बिल्कुल जी, असांजे प्रोग्राम खे ख़ूबसूरत बनाइण लाइ असां जंहिं सहकार सुठी शॉपिंग करणु चाहियो था ऐं जल्दी शॉपिंग करणु चाहियो था त तव्हां स्टाइलो जी आउटलेट ते वञो। उते तव्हांखे तमामु सुठी सुठी ज्वेलरी, तमामु सुठी सुठी चपलूं, स्लीपर्स, हील्स तव्हांखे स्टाइलो वारनि जो मिली वेंदियूं। कोई शरबत तमामु बहितरीनु शरबत आहे। जीअं असां चवंदा आहियूं इफ़्तार खे ख़ूबसूरत बणाइण लाइ तव्हांखे सुठियूं सुठियूं शयूं पंहिंजे दस्तारखान ते सजाइणु खपनि। सो कोई शरबत तमामु बहितरीनु शरबत आहे। जीअं असां चवंदा आहियूं इफ़्तार सजाइणु खपे। असां सिंधियुनि खे मिठो ॾाढो पसंदि हूंदो आहे, त जेकॾहिं तव्हां चाहियो था त इलाही शॉर्ट टाइम में ऐं घटि महिनत में तव्हां को सुठी डिश पचायो मिठे में, त तव्हां लज़ीज़ा खीर मिक्स यूज़ कयो। ऐं खीर मिक्स सां जेको आहे तव्हां लज़ीज़ा वारनि जी तमामु सुठी हिकिड़ी खीर ठाहे सघो था, पंहिंजे महिमाननि खे खाराए सघो था, पंहिंजी इफ़्तारी में इस्तेमालु करे सघो था, सहरी में इस्तेमालु करे सघो था। हिन खां सवाइ वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं तव्हांजे इफ़्तार खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ असां हिकिड़ी सलाह तव्हांखे ॾियूं। उहा सलाह इहा आहे त तव्हां इफ़्तार महिल रीगल फ्रूट फार्म जा जूस ज़रूरु पीअंदा कयो। ॾाढा सुठा जूसिस आहिनि ऐं तवानाई वारा आहिनि ऐं एनर्जी वारा आहिनि, एनर्जिक आहिनि। सो तव्हां सॼो ॾींहुं रोज़ो रखो था, ज़ाहिर आहे उञ लॻंदी आहे, त पोइ रीगल फ्रूट फार्म जा जूसिस इफ़्तार महिल तव्हांखे आथत ॾींदा, हिमत ॾींदा। ऐं फ्लेवर ॾाढा सुठा आहिनि ऐं इलाही सारा फ्लेवर असांजी टेबल जी ज़ीनत हूंदा आहिनि। ऐं जंहिंमें एप्पल आहे, जंहिंमें ॿियूं शयूं बि आहिनि, मैंगो आहे, पाइनएप्पल आहे, बिल्कुलु इलाही सारा। पाइनएप्पल तव्हां वटि न आहे त तव्हां रीगल वारनि जो जूस पियो, मैंगो तव्हां वटि न आहे त तव्हां रीगल वारनि जो जूस पियो। त इन्हनि जा बिल्कुल तमामु सुठा इन्हनि जा फ्लेवर्स आहिनि ऐं ईअं लॻंदो आहे त वाकई असां फ्रूट इन में मिक्स करे खाऊं पिया। सो तव्हां जेको आहे सो इहे जूसिस वग़ैरह फ्रूट फार्म ई ईअं लॻंदो आहे, जीअं चवंदो आहियां त फ्रूट फार्म ई हिननि जो आहे ऐं उतां ई ॾाढा ताज़ा फ्रूट जेके आहिनि से उहे उनजा जूसिस कढी करे पैकेट में ॾियणो त असांजे लाइ महफ़ूज़ करे तव्हां ताईं पहुचाइनि पिया। फील ईअं थींदो आहे, फील अहसासु ईअं थींदो आहे। फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा सुठा आहिनि ऐं भला आहिनि। सो हिन लम्हे असां वरी कुझु कचहरी बि कयूं पंहिंजी, जेकी असांजा दोस्त सहरी कनि पिया या इफ़्तार कनि पिया। ऐं इफ़्तार महिल पाण ॾिसंदा आहियूं त दस्तरख़्वान इलाही भरियल सरियल हूंदो आहे ऐं उन वक़्तु फील थींदो आहे त इहे समूरी शयूं असां खाई वठंदासीं। पर अक्सर मूं ॾिठो आहे त भली केॾा बि माण्हू वेठा हुजनि, पर जेको ताम आहे या दस्तरख़्वान ते जेके शयूं रखियल आहिनि उहे इलाही सारियूं शयूं बची पवंदियूं आहिनि। सो इन खां पहिरियों ई तव्हां थोरो पंहिंजो पाण जो जाइज़ो वठो त तव्हां केतिरो खाई सघंदव या तव्हांखे केतिरी तलब आहे। त जेकॾहिं वधियल सधियल खाधो आहे त उहो कंहिं मिसकिन ग़रीब खे ॾींदव त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पाड़े वारनि न उमाणींदव तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ज़रूरी न त बचियल जेकॾहिं तव्हां शुरू में बि इफ़्तार ठाहियो था त तव्हां पंहिंजे पाड़े वारनि खे ज़रूरु ॾियो, त छो जो पाड़े वारनि जो असांखे ख़्यालु रखणु खपे। ऐं जेतिरो असां पंहिंजे पाड़े अड़ोस पड़ोस वारनि खे ॾींदा असांजे खाधे में बरकत पवंदी आहे। सो तव्हां पहिरियां बि ॾेई सघो था, बाद में बि ॾेई सघो था, जेकी तव्हांखे नज़र अचनि उन्हनि खे ॾेई सघो था। ऐं पाड़े जी मस्जिद ॾे ज़रूरु मोकिलींदा कयो, छो त उते जेकी नमाज़ी अचनि पिया, नमाज़ पढ़ंदा, इफ़्तार कंदा, नमाज़ पढ़ंदा, तव्हांजे लाइ दुआ बि कंदा। इहा रिवायत पाण वटि अञा आहे जो जॾहिं बि इफ़्तार जो टाइम थींदो आहे त असांजूं वॾड़ियूं अमड़ियूं ऐं असांजी भेनरूं जेकी हिन वक़्तु रंधिणे में आहिनि त उहे हिसो अलॻि रखंदियूं आहिनि। सो हिन वक़्तु नातिया कलाम ॿुधण जी सादत पाण माणियूं था। अबसार असां सां गॾु आहे, अबसार अली मेमून साहिबु असांजे प्रोग्राम में हिन लम्हे शामिल बि थियो आहे। त गुज़ारिश बि उनखे ई था कयूं त नात बसूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणे। जी मुझे मदनी मीर जहिड़ो रहनुमा को ॿियो कोने, मुंहिंजो मदनी नूर आई नूर जो पाछो कोने।
मुंहिंजे मदनी मीर जहिड़ो रहनुमा को ॿियो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने छा चवां मां तंहिंजी बरकत छा चवां मां तंहिंजी रहमत छा चवां मां तंहिंजी बरकत छा चवां मां तंहिंजी रहमत रहमतुल लिल आलमी आको सजण का छो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने कर करम तो या नबी रख बरम तो या नबी कर करम तो या नबी रख बरम तो या नबी तुंहिंजो दामन जंहिंजे हथ में सो कॾहिं भटकियो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने मुंहिंजो मदनी नूर आहे नूर सां भरपूर आ मुंहिंजो मदनी नूर आहे नूर सां भरपूर आ जंहिं ॾिठो जलवो सजण जो तंहिं जहिड़ो को ॿियो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने गुल अक़ीदत जा छटियो ऐं नेण राहुन में रखो गुल अक़ीदत जा छटियो ऐं नेण राहुन में रखो काफ़िलाए मदनी जहिड़ो काफ़िलो को ॿियो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने मुंहिंजे मदनी मीर जहिड़ो रहनुमा को ॿियो कोने मुंहिंजो मदनी नूर आ ऐं नूर जो पाछो कोने सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो माशाल्लाह हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत बिल्कुल जी मुबारक ऐं उन जी नूर जी ॻाल्हि हुई बिल्कुल अच्छा हाणे तव्हांखे स्टूडियो में खुशबू अची रही हूंदी चाहींदासीं त लच्छेदार जेके पकोड़ा ठहनि था उहे किथे पहुता आहिनि ऐं किथे छा छा रेडी थी चुको आहे इहो पुछूं असां बासमा खां बासमा तव्हांजा पकोड़ा मां ॾिसां पई त तव्हां टिकियूं पिया ठाहियो कीअं पिया ठाहियो छा पिया कयो बस हे जेका आहिनि हाणे मां जेको मिक्सचर ठाहे छॾियो आहे तव्हांखे मां ॿुधायो जेका पटाटा हुआ ऐं मैदो ऐं जेका बेसण हो मिक्स कयो ऐं जेका बि मसाला जातो हुनमें मिक्स करे छॾिया हाणे जेका आहे चिकन खे बि मां मसाला लॻाए अलॻि करे छॾियो हाणे जेका आहे रुगो हे तव्हांखे वठिणो आहे ऐं जेका चिकन जी जेका आहे न हे हिकिड़ी क्यूब हिन में रखी पोइ वरी थोरो मसालो वठी हिन में बस मां इहो ई पेचाम त इहो ख़बर पइजी वञे त तव्हां हिनखे ठाहियो कीअं था बस रुगो ॿ पासा हिननि खे जेका आहे न पटाटनि जो मिक्सचर लॻाइणो आहे विच में जेका आहे चिकन जो क्यूब रखणो आहे ऐं मथां वरी कोट ॾियणो आहे पोइ हुनखे फ्राई करणो आहे माना पोइ तयार थी वेंदा इहे लच्छेदार पकोड़ा ऐं हल्की बाहि में हिनखे फ्राई करणो आहे जी जी हल्की बाहि ते रखणो आहे हिनखे ताकि क्रंची बि थियनि थोड़ा ठीकु आहे जी ऐं जेको असांजो मीज़ान जो ऑयल आहे हिन में असां हिनखे फ्राई पिया कयूं तमामु बहितरीनु तव्हांखे कुझु कुकिंग वग़ैरह करणु ईंदी आहे छा? बाक़ाइदा ईअं माना जेका शइ चवंदो मां तव्हांखे पचाए ॾेखारियां हर शइ कुकिंग तव्हांखे परफेक्ट ईंदी आहे कुझु शयूं ईंदियूं आहिनि
पर एतमाद सां ॻाल्हायां थो त इन जो मतिलबु मां करे बि ईंदुसि जेकॾहिं अदी खे ओके ॾींहुं ॾींहुं रखंदासीं तव्हांखे हिते बीहारींदासीं बिल्कुलु की तव्हां कुकिंग कजो थोड़ी छो था तव्हां चओ त अदी बासमा न अचे भला न उहा बि अचे उहा त जज थींदी न टेस्ट कंदी तव्हां सही पचायो या न पचायो सही 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 न ॾाढो सुठो लॻंदो आहे शाद कुकिंग करे बिल्कुलु बिल्कुलु आउं तव्हांखे कंहिं ॾींहुं को न को का शइ तव्हांखे मीज़ान कुकिंग ऑयल में सिंपल शइ बि ॾाढी सुठी ठही वेंदी आहे अच्छा अच्छा बिल्कुलु सही मीज़ान जी इहा ख़ासियत आहे हा त बिल्कुलु हुनजी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू ठही वेंदी आहे तव्हां कुझु बि न कयो बसि ऑयल विझी छॾियो तव्हांखे छा पचाइणी आहे तव्हां ॿुधायो मूंखे जेको आहे सो बिरयानी पचाइणी ईंदी आहे चांहि पचाइणी ईंदी आहे ऐं वाइट राइस पचाइणी ईंदा आहिनि मीज़ान जी कुकिंग ऑयल मीज़ान कुकिंग ऑयल में चांहि हुनमें अल्ट्रा रिच में मां चांहि ठाहींदी आहियां अल्ट्रा रिच में हा मां इहो ई तव्हांखे ॾिसां पियो तव्हांजो हाफ़्ज़ो केतिरो सुठो आहे छो त रमज़ान में कॾहिं कॾहिं तव्हांखे मुंहिंजो हाफ़्ज़ो बस ठीकु आहे अॼु माना फील थियो तव्हांखे रोज़ो नथो लॻे कॾहिं कॾहिं ईअं लॻी वेंदो आहे रोज़ो ऐं माण्हू थोरो अफ़्तार जो टाइम वेझो वेझो थींदो आहे त पोइ माण्हू थोरी हिमत हारे वेंदो आहे स्पेशली एतिरियूं सॼियूं शयूं मुंहिंजे अॻियां हूंदियूं न त थोरो थोरो मूंखे थींदो आहे त रोज़ो जल्दी खुली वञे ऐं ख़ैर तव्हां बि सभु इहे शयूं खाओ साई वठूं पाण पोइ कचहरी कयूं छा बिल्कुलु जी साई वठण जो टाइम थी वियो आहे इंशाल्लाह प्रोग्राम असांजो जारी रहंदो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था थोरी असां कचहरी पंहिंजी बि कईसीं ऐं साई बि वरितीसीं वरी जल्दी मोटी आयासीं तव्हां असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असां सां गॾु आहिनि ओरिएंट वारा बि जेकी प्रोग्राम में सहकार कनि पिया ओरिएंट रेफ्रिजरेटर्स तव्हां ॾिठा हूंदा एसी बि ओरिएंट जी तव्हां ॾिठी हूंदी ऐं उहो कमु ॾेखारींदी आहे बाक़ाइदा ओरिएंट नालो ई काफ़ी आहे सो सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में ताउन फरमाइनि था सूफ़ी जंहिंजे लाइ चयो वञे थो त सूफ़ी नाम है एतमाद का ऐं गॾोगॾु पाण जेकॾहिं ज़िक्र कयूं मुगलिया जो मुगलिया फूड बस्ती ऐं मुगलिया जा निमको ॾाढा सुठा हूंदा आहिनि निमको सुठा हूंदा आहिनि ऐं तमामु बहितरीनु तव्हां उहो रिफ्रेशमेंट में बि रखी सघो था हिते बि तव्हांखे मुगलिया वारनि जा नज़र ईंदा हूंदा मुगलिया जी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो ऐं इन खां पोइ पाण अचूं था हमदर्द वारनि ते हमदर्द जो रूह अफ़ज़ा बि हूंदो आहे ऐं रूह खे राहत ॾींदड़ फ़रहत ॾींदड़ इफ़्तार महिल ख़ासि तौर ते हां झल थी पवंदी आहे न रूह अफ़ज़ा जॾहिं साम्हूं हूंदो आहे त रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी आहे हमदर्द वारनि जी वॾी महिरबानी आहे जिन असां सां अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो आहे ऐं रूह अफ़ज़ा सालनि खां केतिरनि ई सालनि खां घणे अरसे खां सभु पीअंदा था अचूं ऐं उनजो जेको ज़ाइक़ो आहे उनजो जेको फ्लेवर आहे ऐं ख़ासि तौर ते उनजी जेका तयारीअ जा जेके मरहल आहिनि उहे बि सेम स्टाइल में अञा ताईं उहो ई अंदाज़ उन्हनि रखियो आहे ऐं वणंदड़ अंदाज़ रखियो आहे रूह अफ़ज़ा वारनि जी वॾी महिरबानी आहे असांजे प्रोग्राम में बल्कि हमदर्द वारनि जा ॿिया प्रोडक्ट्स समूरा ॾाढा सुठा हूंदा आहिनि हमदर्द बि ॾाढो सुठो नालो आहे पंहिंजी जॻह ते सो हमदर्द वारनि जी वॾी महिरबानी जिन असां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो अॼोके प्रोग्राम में ताउन फरमायो उन्हनि जा लख थोरा ऐं हाणे नातिय कलाम ॿुधण खां अॻु में दिलि चवे थी त पाण पंहिंजी हिकिड़ी कचहरी बि कयूं नीलम कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां त माण्हू हिमत हारे वेठंदा आहिनि ऐं माण्हू मायूस थी वेंदा आहिनि माण्हू परेशान थी वेंदा आहिनि ऐं ॾाढा ॾुखारा थी वेंदा आहिनि उन लम्हे अलाह ताला जी महिरबानी मञो जो तव्हांखे इहा परेशानी आई तव्हांखे इहो ॾुख पहुतो ऐं तव्हां अलाह ताला सां रुजू कयो आहे अलाह ताला सां तव्हांजी ईअं खणी चऊं त मुखातबत जेका थी आहे न मुखातिब जीअं थिया आहियो तव्हां रब करीम अल्लाह जेके इलाही वेझो हूंदा आहिनि न उन्हनि खे ई तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि छो जो अल्लाह चाहींदो आहे त तव्हां मूंखे जीअं विसारियो न तव्हांखे तकलीफ़ ईंदी तव्हां मुंहिंजी इबादत कंदो मूंखे यादि कंदो सो अल्लाह जा जेके इलाही वेझो हूंदा आहिनि उन्हनि खे तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि उन्हनि खे आज़माइशूं मिलंदियूं आहिनि सो मायूसी कुफ़्र आहे मायूस असांखे न थियणु खपे दिलि न हारणु खपे असांखे हमेशह ज़िंदा दिली सां रहणु खपे ऐं हमेशह इहो ई सोचणु खपे असांखे त असां ते पंहिंजी फैमिली जो सायो आहे ऐं अल्लाह सां गॾु हमेशह आहे सो मायूसी असांखे न करणु खपे बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशहाल ज़िंदगी असांखे गुज़ारणु खपे ऐं ख़ुशहाल ज़िंदगी लाइ ज़रूरी आहे त पंहिंजी तव्हां इबादत बि कंदा रहो जेकॾहिं तव्हां दिली सुकून चाहियो था दुनियावी सुकून चाहियो था त तव्हां ॿिया इलाही कमु करे सघो था पर जेकॾहिं चाहियो था त तव्हांखे दिली सुकून मिले रूहानी सुकून मिले त तव्हां इबादत कयो अल्लाह जी जॾहिं तव्हांखे लॻे त कोई चारो न आहे बचियो कुझु बि न आहे बचियो तेॾी महिल तव्हां अल्लाह जी इबादत कयो त तव्हांजा हर दर खुली वेंदा तव्हांजो नामुमकिन शइ बि मुमकिन तव्हांखे लॻंदी त थियण वारी आहे दर खुलण ते यादि आयो जेकॾहिं को दर बंदि थी वियो आहे किथां तव्हां धिकारिया विया आहियो त इन में बि रब जी रज़ा आहे अलाह साईं तव्हांजे लाइ बहितरीनु हिकिड़ो बंदोबस्तु कयो आहे ऐं उहो ईंदड़ वक़्त में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी रब कंहिंखे छॾींदो न आहे रब सभिनी जो आहे
तव्हांजो बि आहे, असांजो बि आहे। सो रब तव्हां असांखे तमामु घणो चाहे थो, प्यार करे थो, तोड़े जो गुनहगार 70 मान खां वधीक जेको असांखे प्यार थो करे। हा, सो उहो कंहिंखे छॾींदो कोन्हे, न छॾींदो, बेसहारा कंहिंखे न छॾींदो आहे। रब साईं आहे, पालनहार आहे, अलाह वॾो आहे, बसि इहो ई चवणो ऐं आहे। सब्र असांखे न छॾणु खपे कॾहिं बि, सब्र असांखे करिणो आहे। जेकॾहिं असांजे दिलि में, असांजे दिमाग़ में सब्र अची वियो त असांजे लाइ हर शइ ईज़ी आहे। सब्र न हूंदो त असां कुझु बि न करे सघंदासीं। बेसब्रा हूंदासीं त असां चवंदासीं हर शइ हींअर जो हींअर हुजे, हर शइ परफेक्ट हुजे। हर शइ जे लाइ ज़रूरी आहे तव्हांजो सब्र। जेकॾहिं तव्हांजो सब्र तव्हां सां गॾु आहे त तव्हां दुनिया जा कामयाब तरीन इंसान आहियो। इन जे करे चवंदा आहिनि त सब्र जो मेवो मिठो हूंदो आहे। मेवो मिठो तव्हां हूंदो ॾिसो आहे। सब्र कयो, अॼु केॾो था ॻाल्हायो, अॻ में घटि पिया ॻाल्हायो, सब्र कयो, 2-3 प्रोग्रामनि में हाणे था ॻाल्हायो था, माशाअल्लाह। सो मज़ाक पई जॻह ते। सो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, थोरी मां चवंदी आहियां मूंखे थोरो मतिलबु क्लू मिली वञे, मां एॾो ॻाल्हाइण शुरू थी वञा पर मिलंदो न आहे। हाणे नातिया कलाम ॿुधूं पाण। बिल्कुलु नातिया कलाम ॿुधंदासीं, छो जो असांजे प्रोग्राम जी रौनक ई नातिया कलाम सां आहे ऐं तमामु सुठियूं नात असांजा नात ख़्वाह ते मौजूदु आहिनि। महविश अब्दुल सत्तार असां सां गॾु आहे। हा, सो उनखे गुज़ारिश कयूं था त सुहिणो नातिया कलाम असांखे ॿुधाइण जी सादत माणनि। जी सल्ली अला नबी ना सल्ली अला मुहम्मद सुकून पाया है बेकसी ने, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हो, ख्याल हज़रत जब आ गया है, ख्याल हज़रत जब आ गया है, तो गिरते गिरते संभल गया हो, सुकून पाया। हरम की तपती हुई ज़मीं पर जिगर बिछाने की आरज़ू थी, हरम की तपती हुई ज़मीं पर जिगर बिछाने की आरज़ू थी, बहार खुल दे बरी मिली तो, बहार खुल दे बरी मिली तो, बचा के दामन निकल गया हो, सुकून पाया। और मेरे जनाजे
कभी मैं सुबह अज़ल गया हूँ, कभी मैं शाम अबद गया हूँ, तलाश जाना मैं कितनी मंजिल, तलाश जाना मैं कितनी मंजिल, खुदा ही जाने निकल गया हूँ, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। जज़ाकल्लाह। सोनड़ी साॻी जो वक़्तु थियो आहे नीलम, हिकु भेरो ॿीहर बिल्कुलु। ऐं ब्रेक खां पोइ वापसि मोटंदासीं, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं भलीकार चवण खां पोइ आउं निहार कयां थो मीज़ान जो किचन ॾांहुं, ऐं इन पासे ध्यानु आहे छो त इफ़्तार जो वक़्तु वेझो वेझो आहे, त पोइ हर माण्हू जो ध्यानु एॾे ई हूंदो आहे। ऐं तमामु सुठी डिश पची रही आहे, लच्छेदार पकोड़ा जेके चिकन में असां पचाया आहिनि। सो उहे बि फाइनल पची विया आहिनि, तव्हां उन्हनि जी फाइनल लुक बि ॾिसी सघंदा हूंदो, त तमामु बहितरीन ऐं सुठे नमूने फ्राइड थियल आहिनि। सो मां चाहींदमि लास्ट टाइम तव्हां ॿुधाए छॾियो, ऐं मूंखे इहो बि ॿुधायो त जेका चिकन तव्हां हिन में शामिल कई हुई उहा बॉइल्ड हुई या ईअं डायरेक्ट अनकुक्ड हुई हो। अनकुक्ड हुई? सो Boil न उनखे हुई। पचाइण में त वॾी महिनत लॻंदी, हाँ। छो जो चिकन खे असांखे पूरो हाँ। हू करणो पर जॾहिं तव्हां उनखे मैरिनेट करे रखंदो न, त हो 10 मिंटनि जे लाइ, त पोइ कुकिंग टाइम तॾहिं खां ई स्टार्ट थी वेंदो आहे। अच्छा। हे मां व्यूअर्स खे ॿुधायां थी, जॾहिं बि तव्हां कंहिं बि शइ खे, चाहे हो गोश्त हुजे, बीफ हुजे, चिकन हुजे, हुनखे जॾहिं तव्हां मैरिनेट करे रखंदा आहियो, जेतिरे कलाकनि जे लाइ रखंदो, त हुन जो कुकिंग टाइम हुन टाइम खां ई स्टार्ट थी वेंदो आहे। ठीकु आहे जी, ऐं ज़बरदस्त। चिकन जेका आहे त हो जेका नंढड़ी आहे, नंढड़ी मुर्गी हूंदी आहे, त हो जेका आहे जल्दी जेका आहे थी वेंदी आहे, पची वेंदी आहे। ठीकु आहे। लच्छेदार पकोड़ा ओके थी विया? हाँ, ओके थी। हाणे बस हिन जी प्लेटिंग करणी आहे मूंखे। ऐं ॿियो जेको आहे, अॼु असां मशरूब ठाहियो आहे हमदर्द रूह अफ़ज़ा खां। वाह वाह, इहा ॻाल्हि त ॿुधायो ई कोन था त तव्हां मशरूब बि ठाहियो आहे हमदर्द रूह अफ़ज़ा वारनि जो। ऐं रूह अफ़ज़ा त आउं ज़िक्र करे चुको आहियां, मुंहिंजो पसंदीदा मशरूब आहे। सो हमदर्द रूह अफ़ज़ा ऐं उन में तव्हां जेको आहे सो उनमें बिल्कुलु सिंपल तुख़्म मलंग आहे, ऐं कारो नमक आहे, ऐं नमक आहे, ऐं बसि ऐं असांजो जेको आहे रूह अफ़ज़ा जो। ठीकु आहे जी। तुख़्म मलंग में बि असांजी सिहत लाइ इलाही सुठो हूंदो आहे, छो जो गर्मियूं इलाही आहिनि। तुख़्म मलंगा बि इस्तेमालु कयो तव्हां, ॾाढो डिफिकल्ट नालो तुख़्म मलंगा। ऐं हुन सां गॾु जेको आहे असांजा लच्छेदार पकोड़ा चिकन में रेडी थी चुका आहिनि। फाइनल लुक तव्हां ॾिसी रहिया हूंदो हुनजी। ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर में पचाइणु चाहियो था, त तव्हां जेको आहे मीज़ान कुकिंग ऑयल में इहे लच्छेदार पकोड़ा पचायो ऐं पंहिंजे दस्तरख़्वान खे कयो ख़ूबसूरत, ऐं पंहिंजी तारीफ़ूं ॿुधो, छो जो सुठी शइ जॾहिं पचंदी आहे त तारीफ़ ॿुधण में मिलंदी आहे, ऐं तारीफ़ मिलंदी आहे त खून वधी वेंदो आहे। सही सही सही। हाणे तव्हां एॾे निगाह तव्हांजी पकोड़नि ॾे घटि हुजे, हाणे बस ख़तम थी वई। रूह अफ़ज़ा ॾे घटि हुजे, पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं भला। सो अबसार अली मेमून साहिब खे हिकु भेरो ॿीहर आउं गुज़ारिश कयां थो, ॾाढो सुठो आवाज़ु आहे, सुहिणो आवाज़ु आहे, त असांजे प्रोग्राम में शामिल हुजे, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं था। ओके जी। ओ अल्लाह अल्लाह मारो मारो रू रू अल्लाह अल्लाह
शलबा जप वई अल्लाह हो अल्लाह अल्लाह मारू मिट मली रजा सबे परख्या सूमिया सोखी अबाएं सबको खिय तू ही तू सोखी अबाएं सबको ओखिय तू ही तू अल्लाह मौला मथा मूशल बुड़ो न लागिज बाज जो हो अल्लाह अल्लाह हो तुझे मुरकण सां सुई सनड़ी लदी आका तुझे मुरकण सां सुई सनड़ी लदी पो तुझो खिलण अलाहे छा हूंदो तुझो खिलण अलाहे छा हूंदो तुझे नाले वठण सां दिल थी ठरे आका तुझे नाले वठण सां दिल थी ठरे पो तुझो मिलण अलाहे छा हूंदो तुझो मिलण अलाहे छा हूंदो हो रंग राज खेला हिण रहमत जा हो अल्लाह अल्लाह शलबा जप वई अल्लाह हो मियां अल्लाह मदीने जा गोट सुन असांजा सदड़ा कज मोहम्मद मौट ही आसी तुझे आसरे हो अल्लाह अल्लाह हो रंग राज खेला रहमत जा खणी कदम मुबारक शफ़क़त जा हो आका शहर मदीने जी गिटियुन में आका शहर मदीने जी गिटियुन में हो तुझो घुमण अलाहे छा हूंदो तुझो घुमण अलाहे छा हूंदो तुझे नाले वठण सां दिल थी ठरे पो तुझो मिलण अलाहे छा हूंदो तुझो मिलण अलाहे छा हूंदो हो सारे नबियन जा सरदार नबी चंड चवाए सच जे मठो मोर न बाए हो कॾहिं उबरी सनड़ो कॾहिं उबरी गच कॾहिं उबरी सनड़ो कॾहिं उबरी गच अला जे मोह में बर नहीं मच तब मट न क्या हबीब जे हो अल्लाह अल्लाह हो सारे नबियन जा सरदार नबी पंहिंजी मर्ज़ीअ जा मुख्तियार नबी हो आकार शे अज़ीम ते मालिक खे आका अर्श अज़ीम ते मालिक खे हो तुझो ॾिसण अलाहे छा हूंदो
तुंहिंजो ॾिसण अलाहे छा हूंदो तुंहिंजे नाले वठण सां दिलि थी ठरे पोइ तुंहिंजो मिलण अलाहे छा हूंदो तुंहिंजो मिलण अलाहे छा हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणो अंदाज़ आहे तव्हांजो माशाल्लाह, मज़ो अची वियो। तमामु ऐं गॾो गॾु इहो बि तव्हांखे ॿुधाइण लाइ हलूं त नेकीअ जो महीनो आहे त नेकियूं कंदा रहो, तव्हां सुठा इंसान थियण जी कोशिशि कयो। इहो ज़रूरी न आहे त तव्हां माण्हुनि खे उनजी सफ़ाई ॾियो या उनजी वज़ाहत कयो या इहो जतायो त आउं सुठो माण्हू आहियां। सुठो माण्हू पाण ई निर्वार थी पवंदो आहे, उनजी पाण ई प्रचार थी पवंदी आहे, माण्हू उनखे पाण ई ॾिसी वठंदा आहिनि। नो डाउट। सो अदा अब्सार अली, तव्हांजो नाते कलाम ॾाढो वणियो, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। सो हिते वक़्तु नड़ी साईअ जो थियो आहे। बिल्कुलु जी, ऐं प्रोग्राम असांजो जारी रहंदो, ॾिसंदा रहो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे ऐं वॾी महिरबानी तव्हांजी तॾहिं थींदी असां सां गॾु अञा वधीक तव्हां हूंदव ऐं ॻाल्हि इहा कंदव जेका ॻाल्हि तव्हां ऐं असांखे आख़िरत में कमु ईंदी। सो नेकियूं कमाए वठो, मग़फ़िरत जो महीनो ऐं रहमतुनि जो महीनो ऐं जो दोज़ख जी बाहि खां निजात जो महीनो आहे, छुटकारे जो महीनो आहे। सो इन्हनि समूरनि शयुनि मां जेकॾहिं पाण अञा बि फ़ाइदो न वठंदासीं त पोइ बदनसीबनि में शामिलु थींदासीं। पाण खे शामिलु थियणो आहे ख़ुशनसीबनि में, ऐं ख़ुशनसीब आहिनि उहे घर जिते तलावत कलाम पाक थिए थी, जिते रोज़ा रखिया वञनि था, जिते बाक़ाइदगी सां नमाज़ जो इतमाम थिए थो। ऐं आउं इलाही अहिड़ा घर ॾिसी चुको आहियां जिते अहिड़े क़िस्म जूं बरकतूं रहमतूं ई रहमतूं आहिनि। छा तव्हांजो घर बि ईअं आहे? जेकॾहिं न आहे त पोइ पंहिंजे घर खे अहिड़ो सुहिणो बणाए वठो, अहिड़ो नेक घर बणाए वठो, नेक ऐं सालिह तव्हांजा ॿार हुजनि, नेक ऐं सालिह तव्हांजी फैमिली हुजे। अलाह साईं तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान पाक जी तलावत कयो ऐं नमाज़ूं अदा कंदा रहो। हिन लम्हे नीलम जॾहिं पाण मोटिया आहियूं, प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि, दिलि चवे थी त हिकिड़ी नात ॿुधूं, उन खां पोइ वरी ॿी नात ॿुधूं, छो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र जॾहिं थिए थो न त पोइ दिलि खे जेका फ़रहत मिले थी, जेको करार मिले थो, उनजो को नेमुल बदल न आहे, उनजो को मिसाल मां नथो ॾेई सघां घटि में घटि। सो हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो, असां सां गॾु दोस्त आहे उसामा अली हुसैनी, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ माणे। वो जो चाहे चाँद को तोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया। वो जो चाहे चाँद को तोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया। वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया। उन्हें इख्तियार दिया गया। वो जो चाहे चाँद को तोड़ दे। जो अली की असर क़ज़ा हुई तो वो वक्त पर ही अदा हुई। जो अली की असर क़ज़ा हुई तो वो वक्त पर ही अदा हुई। छुपे आफ़ताब को मोड़ दे, छुपे आफ़ताब को मोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया। छुपे आफ़ताब को मोड़ दे, उन्हें इख्तियार दिया गया। वो जो चाहे चाँद को तोड़ दे। रुखनार उनके गुलाम को लिए जा रहे हो मलाइका। रुखनार
उनके गुलाम को लिए जा रहे हो मलाइका, वो पकड़ के खुल्द को मोड़ दे, वो पकड़ के खुल्द को मोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो पकड़ के खुल्द को मोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दे। वो नबी की मुट्ठी का मौजज़ा के वमा अमीता कहे खुदा। वो नबी की मुट्ठी का मौजज़ा के वमा अमीता कहे खुदा। वो निगाहें कुफ्र की फोड़ दे, वो निगाहें कुफ्र की फोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो निगाहें कुफ्र की फोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दे। लिखो नाज़ सुन का ये मौजज़ा कि किसी की आँख निकल गई। लिखो नाज़ सुन का ये मौजज़ा कि किसी की आँख निकल गई। वो लो आबे पाक से जोड़ दे, वो लो आबे पाक से जोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो लो आबे पाक से जोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो जो चाहे चांद को तोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया, वो फिर उसके टुकड़ों को जोड़ दे। उन्हें इख्तियार दिया गया। आए हाय हाय, वो जो चाहें तो चांद को तोड़ दें, उन्हें अख्तियार दिया गया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो प्रोग्राम जा आखिरी लम्हा आहिनि, बल्कि मोकिलणी जो वक़्तु थी वियो आहे। बिल्कुलु थी वियो आहे ऐं प्रोग्राम माशाल्लाह सॼो तमामु बहितरीनु हलियो, तमामु सुठियूं सुठियूं नातूं तव्हां ॿुधियूं ऐं असां किचन में बि हलियासीं। त यकीनन अॼोको प्रोग्राम तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह वरी सुभाणे नए महिमाननि सां गॾु असां हिते हाज़िर थींदासीं ऐं कोशिशि कंदासीं त जीअं अॼु कोशिशि कईसीं सुठियूं सुठियूं नातूं तव्हांखे ॿुधायूं, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं इरशाद जूं माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, नॉलेज जूं ॻाल्हियूं आहिनि। सो सुभाणे बि असां तव्हां सां ईअं ई साथ निभायूं ऐं आख़िरी टाइम थी वियो आहे त एंड में नात ॿुधंदासीं असां। बिल्कुलु बिल्कुलु, आख़िर में आउं गुज़ारिश कयां थो मेविश अब्दुल सत्तार खे त हू असांजे लाइ तव्हांजे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त नातिया कलाम पेश कनि। सो पाण हिते मोकिलायूं था नातिया कलाम ॿुधण विसारजो। इरशाद जागीरणी नीलम मेलिक तव्हां खां मोकिलायूं था। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई। मैं नहीं मांगता ज़माने से, मैं नहीं मांगता ज़माने से। राबता है सखी घराने से, राबता है सखी घराने से। मैं नहीं मांगता ज़माने से। मुझको जो कुछ मिला खुदा की कसम, मुझको जो कुछ मिला खुदा की कसम। पंजतन के सखी घराने से, पंजतन के सखी घराने से। मैं नहीं मांगता ज़माने
के सजाने से, महफिल नात के सजाने से, मैं नहीं मांगता ज़माने से। रब गुनाहों को भी बख्श देता है, रब गुनाहों को भी बख्श देता है। मेरे आका की महफिल में आने से, मेरे आका की महफिल में आने से, मैं नहीं मांगती ज़माने से। जिनके नाना नबी और अली बाबा, जिनके नाना नबी और अली बाबा, मेरी किस्मत है उस घराने से, मेरी किस्मत है उस घराने से। मैं नहीं मांगता ज़माने से। हश्र तक नात की सदा या रब, हश्र तक नात की सदा या रब। आए मेरे गरीब खाने से, आए मेरे गरीब खाने से, मैं नहीं मांगता ज़माने से। राबता है सखी घराने से। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।